कोटड़ीअ में अटे जे वधंदड़ बहिरान ऐं अटो महांगो थियण ख़िलाफ़ एसयूपी तरफ़ां स्टेशन रोड अलमदीना चौक ताईं मार्च करे धरणो हंयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर दीदार अली मल्हा मूजिबि अॻवाननि ख़ालिद लाशारी, ख़ालिद भट्टी ऐं ॿियनि चयो त अटो महांगो थियण सबबि ग़रीब पोरियत तबिके जो जीअण मुश्किल बणिजी वियो आहे। हिन वक़्तु शहर में अटो 140 रुपया किलो विकिरो थी रहियो आहे। सिंध हुकूमत रुगो करप्शन में पूरी आहे। हिननि चयो त अटे जी क़ीमत खे घटाए ग़रीब अवाम जी ज़िंदगियुनि खे बचायो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। नाज़िम बारह में सीनियर सहाफ़ी शहीद शान डहर जी 9वीं वरसी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई, जंहिंमें सियासी समाजी अदबी शख़्सियतुनि ऐं सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। शहादत वारी जाइ ते तस्वीर जे आॾो मेणबत्ती ॿारे भेटा पेश कई वई। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे एसएस न्यूज़ जो रिपोर्टर अली असगर ढक्कण। 1 जनवरी 2014 ते पाटण शहर में पंहिंजूं सहाफ़ती ख़िदमतूं सरअंजाम ॾींदे राति जे रज़नि था शहीद थियल नाले वारे सीनियर बेबाक सहाफ़ी ऐं शाइर बाडर वासी शहीद शान डहर जे विछोड़े खे 9 साल थी विया। संदसि कातिल अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। शहीद सहाफ़ी शान डहर जी 9वीं वरसी जे मौक़े ते बाडर प्रेस क्लब ऐं शहीद वारसनि तरफ़ां खेसि भेटा पेश करण लाइ बाडर में तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें कलम धणिन, इल्म दोस्त, बाशऊर ऐं सान्यावंदन शहीद शान सहाफ़ी शान डहर जी भेण फौजिया डहर, लाड़काणो प्रेस क्लब जे सहाफ़ी ज़फ़र अबड़ो, एस इक़बाल बाबू, सरकश अदायो, सियासी समाजी शख़्सियतुनि ऐं वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त शान डहर मज़लूम ऐं महकूम मजबूर लाचार माण्हुनि जो आवाज़ आला अख़्तियारनि ताईं पहुचाइण में का बि कसर न छॾी। हुननि सिंध हुकूमत खां घुर कई त बेगुनाह शहीद थियल हिन बहादुर ऐं बेबाक सहाफ़ी शान डहर जे कातिलनि खे कानून जे कटड़े में हाणे संदसि ख़ानदान खे तोड़े कलम धणी वारसनि में पैदा कयल बेचैनी ख़त्म कई वञे। उन मौक़े ते शहीद शान डहर चौक वटि संदसि शहादत वारी हंधि तस्वीर वारियूं मेणबतियूं ॿारे गुलनि जी वर्खा करे खेसि ज़बरदस्त भेटा ॾिनी वई। उन खां अॻु शहीद जे वारसनि, भेनरुनि, न्याणियुनि संदसि आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चढ़े दुआ घुरी वई। लाड़काणे में समाजी वर्करनि, सहाफ़ियुनि, शहरियुनि ऐं क़ौम परस्तनि तरफ़ां महांगाई ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मुश्तबा जतोई मूजिबि एहतिजाजी रैली ज़ुल्फ़कार बाग खां कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि खां थींदे जिन्हा बाग चौक पहुची धरणे जी शक्ल इख़्तियार करे वई। उन मौक़े ते फराज़ शेख, जावेद मक्सी, इख़्तियार अब्बासी, नज़ीर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत इक़्तिदार खां अॻु अवाम लाइ मार्च कया, पर इक़्तिदार मिलण खां पोइ महांगाईअ जो सुनामी आणे छॾियो। हिननि चयो त खाधे पीते जी शयुनि जा अघ घटाया वञनि, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। सॻियूं भरिसां सिंध जे सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत दाऊद शाह जे उर्स मुबारक जूं तक़रीबूं ॿिए ॾींहुं बि जारी रहियूं, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां हज़ारें अक़ीदतमंदनि शिरकत कई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर रहमान फिदा अब्बासी मूजिबि मेले में सक़ाफ़ती मच कचहरियूं ऐं सूफ़ियाणे राग रंग जी महफ़िल थी। सूफ़ी फ़नकार फ़क़ीर अली भट्टी, फ़क़ीर मौज अली मल्हा ऐं ॿियनि कलाम ॻाए ख़ूब दाद वसूल कयो। जॾहिं त मेले में मल्ह पहलवाननि विच में ज़ोर आज़माईअ जा वॾा मुक़ाबला थिया, जंहिंमें सिंध जे पहिरें जोड़े जे मल्ह पहलवान मोहम्मद ख़ान फुल पंजाब जे पहलवान मशीर चाचड़ खे मल्ह मारे वॾो इनाम हासिल कयो। सॻियूं जो नौजवान मल्ह पहलवान एजाज़ शीदी नवाबशाह जे पहलवान हनीफ़ राव खे मल्ह मारे इनाम हासिल कयो। गोसपुर वेझो ॻोठ अब्दुल रसूल ॾहाणीअ में ॾहाणी बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि विच में ज़मीनी तकरार तां झेड़ो थी पियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ज़हूर ओगाही मूजिबि झेड़े में ॿिन्ही धुरियुनि जा अब्दुल क़यूम, मोहम्मद सलमान ऐं गौस बख़्श ॾहाणी समेत 9 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन मां 3 ॼणनि जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। खेनि वारिस रूरल हेल्थ सेंटर खणाए विया। ॿिए पासे हद जी पुलिस वाक़े जी एनसी दाख़िल करे वधीक जांच शुरू करे छॾी आहे। आख़िरी तलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। दिगड़ी भरिसां मीरवा गुरचाणी रोड ते रदीअ सां भरियल ट्रक खे ओचितो बाहि लॻी वई। बाहि भड़कंदे ॾिसी ड्राइवर हाज़िर दिमाग़ीअ सां जान बचाए वरिती। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर सैयद नवीद शाह मूजिबि ड्राइवर मोहम्मद राशिद पंहिंजे ज़हन जो इस्तेमालु कंदे ट्रक खे रोड जे किनारे सां कल्टी करे पंहिंजी जान बचाए ट्रक मां हेठि लही वियो। ड्राइवर मूजिबि ट्रक में लॻल बाहि ते ओचितो नज़र पई। थी सघे थो रस्ते में कंहिं हंधि बिजलीअ जूं तारूं टकराइण जे नतीजे में बाहि लॻी आहे। इतला बावजूदि फायर ब्रिगेड देर सां पहुती। उन वक़्त ताईं बाहि ट्रक खे काफ़ी नुक़सानु पहुचाए चुकी हुई।